सदोरी डॉक्टर साहब चवे पियो त मौसमी बुखार आहे। टेबलेट्स खाईंदी त 2-4 ॾींहंनि में सही थी वेंदी। नादर मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे, बुखार, मुंहिंजी तबियत ठीकु न आहे नादर। सदोरी तूं बेफ़िक्र थी, दवा खा, अलाह कंदो सभु तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं। असां तोखे केॾो सम्झायोसीं त तूं रंधिणे में न वञ, रंध पचाव न कर, मुंहिंजी तबियत ठीकु न आहे। पर माई तुंहिंजो ज़िद। ॾिस सदोरी, मूं तोखे अॻे ई चई छॾियो त अधी मेरू ई भाॼे ई बानो जीअं चवनि उन्हनि खे हुकम सम्झी कर, छो जो हू असांजे हिन घर जूं वॾियूं आहिनि। त तुंहिंजी तबियत ठीकु न आहे, तूं रंध पचाव न कर, पर मुड़े ई न थी। सदोरी, आइंदा जीअं भाॼाई चवे तीअं कजाए। नादर, भाॼाई तव्हां सदोरी जो तमामु घणो ख़्यालु रखिजो, हिनखे दवाऊं पंहिंजे टाइम ते खाराइजो। हा ठीकु आहे नादर, तूं फिकर न कर, मां सदोरीअ जो अहिड़ो ख़्यालु रखंदमि जो पंहिंजे माइटनि बि न रखियो हूंदसि। साईं तव्हांजी तबियत कीअं आहे? मुंहिंजी तबियत सही आहे हाणे, बसि थोरी थकावट हुई, आराम कयो, बसि ठीकु आहियां हाणे। साईं तव्हां सुठो कयो जो हेॾां हलिया आहियो, ॿिए हंधि तव्हां महफ़ूज़ न रही सघो हा। इहो गोहर इंसान न हैवान आहे। इहो गोहर बि मुंहिंजो शागिर्दु हुयो, 2 दर्जा पढ़ियो, पोइ न पढ़ियो, छॾे वियो स्कूल। साईं उस्ताद जी सिनास बि कंहिं कंहिं वटि हूंदी आहे, ख़ैर हिते तमामु महसूस आहे। आख़िर मूं गोहर जो ॾोह कहिड़ो कयो आहे जो मुंहिंजे रत जो प्यासो थी वियो आहे? साईं गोहर तव्हांजे रत जो प्यासो न आहे, इहे सभु चालूं सालार खाने जूं आहिनि। हू नथो चाहे त सदोरी जहिड़ी ग़रीब छोकिरी हुननि जे घर में मालिकाणी थी गुज़ारे। सिर्फ़ु इन मामूली ॻाल्हि जे करे हू मुंहिंजे सिर जो दुश्मन थी वियो? ॻाल्हि इहा न आहे साईं, ॻाल्हि कुझु ॿी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, सालार ख़ान समूरी मिल्कत जो वारिस थियणु थो चाहे। ही साईं तव्हांखे ऐं सदोरी खे माराए ॾोह नादर ते ई ॾींदो, नादर जेल हलियो वेंदो ऐं मिल्कत जो वारिस सालार थींदो। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। लालच भी बुरी बला आहे, भाउ भाउ जो दुश्मन थी थो पवे। तोबा मुंहिंजा रब, तोबा। साईं तव्हां हथ मुंहुं धोई वठो, मां तव्हां लाइ चांहि वठी अचां। ठीकु आहे पुटु। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।